अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में मां आहियां शफी मंद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, अॼु असां जेको मौज़ू आहे उहो बि आहे त क़ुर मां, तंहिं करे मां हाणे चवंदुसि त अहम आहे, त क़ुर सॼो अहम आहे। असल में छा आहे त निजात, कामयाबी हर इंसान हिन दुनिया में बि चाहे थो, ऐं अहिड़ी कामयाबी जी आख़िरत में बि ज़रूरत आहे। लेकिन उन कामयाबी खे हासिल करण लाइ जेका इंफॉर्मेशन आहे उहा पखड़ी पई आहे। के माण्हू ख़्वाबनि जी दुनिया में ख़्वाब था हिक ॿिए खे ॿुधाइनि, फलाणे बुज़ुर्ग ही ख़्वाब लधो, पोइ ही कमु था कयूं। के कहाणियुनि स्टोरियुनि ते था हलनि, के बुज़ुर्गनि जूं कहाणियुनि ते पंहिंजो निजात सम्झनि था। आख़िर असां काॾे वञूं? इहो निजात जो दर किथां ॻोल्हियूं? जेकॾहिं सुभाणे उहे कहाणियूं ग़लति निकितियूं, उहे बुज़ुर्ग अलाह जा चवंदा असां त अहिड़ी ॻाल्हि कई कान, इहे माण्हुनि असांजे पोयां लिखियूं आहिनि। या ख़्वाबनि ते, ऐं ख़्वाब शैतान बि ख़्वाब ॾेई सघे थो, त पोइ काॾे वञिजे? त अॼु मुंहिंजो मौज़ू आहे निजात जो दर, यानी इंग्लिश में ऑथेंटिकेटेड सोर्स ऑफ साल्वेशन। कि कहिड़ो उहो सोर्स आहे जेको 100% ऑथेंटिक आहे, जेको असांखे निजात ॾियारींदो। इन जे लाइ असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेकॾहिं वञूं था त उते मके जा जेके मुशरिका चवंदा उहे हा त असां हक़ ते आहियूं, जन्नत में असां ई वेंदासीं। हिते असां वटि जेके माण्हू बिदअतूं कनि था, सॼी राति उन्हनि जी बिदअतुनि में गुज़रे थी, उहे माण्हुनि खे यकीन ॾियारीनि था त जन्नत में त असां वेंदासीं। वरी जेको ही माण्हू शिरक था कनि, उहे वरी पंहिंजनि माण्हुनि खे तकीरूं करे ख़्वाब ॿुधाए चवनि था जन्नत में त असां वेंदासीं। त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि बि ईअं माण्हू ईंदा हुआ, चवंदा त असां जन्नत में वेंदासीं, तव्हांजो कहिड़ो आहे? तंहिं ते अलाह ताला प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ही आयत मोकिली त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल फअतू बिकिताबिम मिन इंदिल्लाहि हुवा अहदा मिनहुमा अत्तबिउहु इन कुंतुम सादिकीन। अलाह चए थो चङो ठीकु आहे, जेको मुंहिंजो क़ुर पाक मूं वटि आहे, या जेको तौरेत ऐं इंजील वारा क़ुर आहिनि, तव्हां जेकॾहिं तव्हां वटि इन्हनि खां का बहितर शइ आहे उहा खणी अचो त उनखे हिकु हिकु शइ खे ॾिसूं। मिसाल तौरु औरतुनि जा हक़ूक़ आहिनि, अचो त क़ुर मां औरतुनि जा हक़ूक़ कढूं ऐं तव्हांजे सिस्टम मां या तव्हांजे कानून मां औरतुनि जा हक़ूक़ कढूं। वरी अचो असां इकोनॉमिक्स जो निज़ाम तव्हांजो कढूं ऐं क़ुर जो इकोनॉमिक निज़ाम कढूं। उन खां पोइ सोशल सिस्टम तव्हां पंहिंजो खणी अचो, पोइ चाहे सोशलिज़म हुजे, कम्युनिज़म हुजे, तव्हांजा किताब हुजनि, ख़्वाब हुजनि, तकीरूं हुजनि, असां क़ुर खणी था अचूं। उन सां गॾु अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं हदीस असां हिते था वेहूं। हाणे भली तव्हां इंटरनेशनल ऑब्ज़र्वर घुरायो, ॾिसो त क़ुर में उहा शइ वधीक फ़ाइदेमंद आहे सोसाइटी लाइ, या तव्हांजे हिन निज़ाम में आहे? त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह थो चए त चईं त तव्हां अहिड़ो को किताब या अहिड़ो को निज़ाम खणी अचो जेको हिननि क़ुर जेके अलाह जा लथनि खां बहितर हुजे। अतबिउ त आऊं तव्हांजे उन सिस्टम ते हलनि था, साबित कयो त हिन क़ुर खां तव्हां वटि को बहितर निज़ाम आहे, त असीं तव्हांजे पोयां हलंदासीं। इन कुंतुम सादिकीन, जे तव्हां सच आहियो। ही केॾी चैलेंज आहे। हाणे मिसाल तौरु असां वटि इहो आहे त जेका औरत आहे उनखे प्रॉपर्टी मां 6 हिसो मिलंदो। अच्छा, अंग्रेज़नि कानून कढियो त जेकॾहिं तलाक का औरत खे थिए थी उनखे अधु प्रॉपर्टी मिलंदी। हाणे इहो हू अलाह जो कानून ऐं हे इंसानी कानून, अधु प्रॉपर्टी। हाणे हिकिड़ो अरबपति आहे, साईं सुहिणियूं सुहिणियूं छोकिरियूं लॻसि पोयां, बसि तोसां इश्क आहे, तोसां रहूं थियूं, ऐं आख़िर हुनखे मञायूं था, शादी करे छॾियईं। शादीअ खां पोइ अचे उहा छोकिरी, हुनखे तंग करणु शुरू थियो, माण्हुनि सां पई घुमे फिरे, हुनखे अहिड़ो तंग कयईं जो चई हिन मां जान छॾायां।
छोकिरी चाहे इहो पई 3-4 महीने में तलाक मिली उन अरब पतीअ जो अधु अरब पती जेका आहे उहा प्रॉपर्टी छोकिरी खणी हली वई तंहिंखां हुननि अंग्रेज़नि अमेरिका में तौबह कई आहे शादी करण खां हाणे हुननि अटकल मर्दनि इहा कई आहे त शादी वादी कोन कंदासीं पार्टनर थी अची रहो असां वटि जेतिरी दिलि चवे रहो जॾहिं दिलि चवे हलिया वञो ऐं इहो एग्रीमेंट कॉन्ट्रेक्चुअल एग्रीमेंट अॼुकल्ह इहो था कनि माना त अलाह जे कानून जे मुक़ाबले में हुननि ज़ाहिरी तौर ते अधु प्रॉपर्टी माईअ खे पिए ॾिननि पर हुन मां हालत इहा थी त मुर्ग शादीअ तां तौबह करे छॾी अथनि त इहो केरु ॾींदो अधु प्रॉपर्टी पंहिंजी तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चैलेंज ॾिनी तव्हां क़ुर खां मथे का असांखे का शइ खणी आणे ॾेखारियो लेकिन अलाह फरमाए थो फलम यस्तजीबू लक तव्हांखे उहो ॾेई कोन सघंदा अलाह जे क़ुर खां को बि निज़ाम बहितर तव्हांखे ॾेई कोन सघंदा हाणे हिननि जो निज़ाम हिन में व्याज वठो क़ुर त चए व्याज न वठो शरीयत चए थी त जेकॾहिं का तव्हां शइ विकिरो था मिसाल तौर 100 बोरियूं चांवरनि जूं त तव्हां कंहिंखां वरितियूं त इस्लाम थो चवे त उहा 100 बोरियूं चांवरनि जूं पहिरीं तव्हां उतां खणो जंहिंखां तव्हां वरितियूं आहिनि ॿी जाइ ते रखो उनजी सॼी पोज़ीशन वठो पोइ तव्हां विकिणी सघो था हे छा था कनि हिन चांवरनि जूं बोरियूं गुदाम में पियूं आहिनि अला मुंहिंजो गुदाम में 100 बोरियूं चांवरूं खपनि हा त एतिरे में वई वरी ॿिए खे फोन कंदो मुंहिंजा गुदाम में 100 चांवरनि खपई 2-3 रुपया प्रॉफिट ॾेई वरी उनखे विकिणंदो तव्हांजो चांवर उते पिया आहिनि पिया फोनुनि ते चांवरनि जी क़ीमत वधंदी तव्हांजो ग़रीब माण्हू सटिजी वियो जो महांगा चांवर हुनखे वञी मिलंदा इहो इस्लाम चवे ई कोन थो आणियो न इस्लाम ऐं क़ुर जे मुक़ाबले में को निज़ाम आणे ॾेखारियो त रब चए थो फलम यस्तजीबू लक चई तव्हांखे ॾेई कोन सघंदा जवाब ई तव्हांखे न ॾींदा फलम त पोइ रसनम इहो तव्हां हींअर पोइ तव्हां मञी छॾियो ॼाणे छॾियो अन्नमा यतबिऊन अहवाहुम इहे माण्हू रुगो पंहिंजे नफ़्स ऐं लस्त जी पूॼा था कनि जीअं दिलि चवे तीअं कंदा दिलि चए त कंहिंखां फुरियो त फुरींदा ज़ुल्म कर त ज़ुल्म कंदा बुराई कर त बुराई कंदा त अलाह फरमाए थो त इन्हनि वटि कुझु कोन्हे इहो ख़ाम खां तव्हां सां बहस था कनि वमन अज़ल मिमन नितब हवाह बग़ैर हुदन मिन अल्लाह अलाह चए थो इन खां वधीक कहिड़ो ज़ालिम थी सघे थो जो अलाह जे ॾिनल इंस्ट्रक्शन खे छॾे पंहिंजी मर्ज़ीअ ते थो ज़िंदगी गुज़ारे कीअं थो थी सघे हा अलाह जा कानून वठो पोइ भली इंजॉय कयो लाइफ अलाह बल्कि क़ुर शरीफ़ में त अलाह फरमायो न त असां तव्हांखे क़ुर शरीफ़ तव्हांखे मुशक़त में विझण लाइ न ॾिनो आहे लितश्का की तव्हां मुशक़त बल्कि क़ुर ऐं अलाह जे निज़ाम ते हली तव्हां इंजॉय कंदव लाइफ हा इहो खणी तव्हांजे बैंक अकाउंट में करोड़ न हुजनि खणी लख हज़ार हूंदा पर जेकॾहिं तव्हां उन मां पूरत करे वञो निंड सुठी अचेव घर में सुकून लॻो पियो हुजे ओड़े पाड़े जे अॻियां हथ न टंगियो त इन खां वधीक कहिड़ी शइ खपे इन अल्लाह ला यहदिल कौम ज़ालिमीन अहिड़नि ना इंसाफ़नि खे अलाह ताला केॾां हिदायत ॾींदो हालांकि अलाह ताला फरमाए थो लेकिन इन जे बावजूद अलाह चए थो मां हिननि खे हिदायत ॾियण में ढर कान कई आहे वलक़द वस्सलना लहुमुल कौल लअल्लहुम यतज़क्करून चए थो मां बराबरि हिननि ॾे क़ुर मोकिलींदो रहियो आहियां नबी मोकिलींदो रहियो आहियां अॼु बि तव्हां हे क़ुर जो दर्स ॿुधो था इहो हिन आयत में थो अचे वलक़द वस्सलना लहुमुल कौल असां पहुचायूं था पिया हिननि खे क़ुर जी ॻाल्हि क़ुर जूं आयतूं लअल्लहुम यतज़क्करून त मन कंहिं स्टेज ते अची ऐं सोची ऐं सुधरी पवनि पर जेकॾहिं इन खां अलाह फरमाए थो त जेके ॿिया आहिनि अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब मिन क़ब्लिही पर चए थो जेके उहे मोमिन जेके अॻियनि क़ुराननि ते हलंदा हुआ इंजील ते हलंदा हुआ तौरेत ते हलंदा हुआ वहुम बिही यूमिनून जंहिंजो उन्हनि ते ईमान हूंदो हो त उन्हनि माण्हुनि खे जेके नेक आहिनि चाहे ईसाई हुजनि यहूदी वइज़ा युतला अलैहिम जॾहिं हे ई क़ुर उनखे पढ़ी पियो ॿुधाइजे त छा था चवनि कालू आमन्ना बिही इन्नहु हक़ मिन रब्बिना इन्ना कुन्ना मिन क़ब्लिही मुस्लिमीन चवनि था त अदा हे त साॻियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां पंहिंजे किताबनि में पढ़ूं था हे त सच ॻाल्हि आहे त अलाह जे तरफ़ां हक़ आहे ऐं असां हिननि ॻाल्हियुनि खे अॻे ई मञींदा हुआसीं त पोइ अलाह ताला छा थो फरमाए उलाइक यूतून अजरहुम मरतैन इन्हनि खे पोइ मिलंदा ॿ इनाम 2 दर्जा छो त पहिरीं पंहिंजे पाण हिन क़ुर ॿुधण खां या इस्लाम में अचण खां अॻे बि नेक माण्हू आहे हाणे बि नेक हीअं असां वटि बि मुआशिरे में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके खणी मुस्लमान आहिनि पर अलाह जे क़ुर खे कोन पढ़ियो अथनि पर अदरवाइज़ हुननि में नेकी आहे सुठा माण्हू आहिनि आनेस्ट आहिनि सुठा कम कनि था पर इहे इन लाइ सुठा कनि था कम छाकाणि त सम्झनि था त इहो सुठो कमु आहे मुंहिंजी दिलि खे ख़ुशी थी थिए कंहिं बुरे कमु करण सां मुंहिंजी दिलि खे टेंशन थी थिए तंहिंजे करे उहे सुठा आहिनि लेकिन इहा सुठाई बि इहा सेल्फिशनेस आहे त मूंखे इत्मिनान थो थिए मूंखे मज़ो थो अचे लेकिन जेकॾहिं इहे सुठा कम
क़ुर पढ़ी ऐं अलाह जे हुकुम खे हुकुम मञी सुठा कम कनि त इहो मज़ो दिलि जो सुकून इहो बोनस मुफ़्त में हिननि खे मिलंदो पर अलाह जा हुकुम पूरा थी पवंदा। हिकिड़ो माण्हू आहे ख़ैरात थो करे, हाणे इन लाइ थो ख़ैरात करे ग़रीबनि खे फ़ाइदो पवंदो, मां ॾाढो ख़ुशि थींदुसि, त ठीकु आहे नेकी थींदी दुनिया में, लेकिन जेकॾहिं हुनखे अलाह जो हुकुम सम्झी नथो करे, सम्झे थो त मूंखे इहो करिणो आहे, त पोइ हिनखे आख़िरत जो अजुर कोन मिलंदो। हिनखे तॾहिं मिलंदो जॾहिं चवंदो मुंहिंजे रब मुंहिंजे ख़ालिक मूंखे हिन ख़ैरात करण जो हुकुम ॾिनो आहे, सदके करण जो हुकुम ॾिनो आहे, पोइ ॾिए अलाह जो हुकुम पूरो थींदो। इहा नियत इहा करे पोइ जेके मज़ा हुनखे मिलंदा, खणी नेकी थी थिएसि या दिलि खे ख़ुशी, इहा हिनखे बोनस सां मुफ़्त में मिलंदी। ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। त इहे जेके माण्हू अॻई नेकीअ ते हा, वरी जॾहिं अलाह जे क़ुर खे ॿुधनि, इस्लाम खे ॿुधनि त चवण लॻा त असां त नेकी अॻे कंदासीं, क़ुर साॻी ॻाल्हि थो करे, इन खे अलाह 2 अजुर ॾींदो। अलाह फरमाए थो इहे छा कंदा हुआ, कहिड़ियूं नेकियूं कंदा हुआ इहे जेके माण्हू। अलाह फरमाए थो त पहिरीं त जीअं मूं पढ़ियो त उलाइक युतऊन अजरहुम मरतैन, इन्हनि खे त 2 अजुर मिलिया, पहिरीं नेक हुजण जा या पंहिंजे किताबनि ते हलण जे करे या नेकी करण जे करे, ॿियो वरी क़ुर ते अचण खां पोइ चवण त वाह हीउ त क़ुर साॻियूं ॻाल्हियूं थो करे, हाणे असां अलाह कारण कयूं था। पर ॿियो छा कंदा, बिमा ख़बरू, पहिरीं त मुड़ुसु माण्हू थियणु। इहे माण्हू इन नेकी करण ते मुड़ुसु माण्हू आहे, दुनिया जे प्रेशर में अची नेकी कोन छॾींदा। यदराऊन बिल हसनत सय्यत, माना ॿी जेका अहम हिननि माण्हुनि वटि हिकिड़ी टेक्निक हुई इहा ई त कॾहिं कॾहिं ग़लती करे विझंदा, को गुनाह करे विझंदा त यकदमि पशेमान थींदा, तौबह कंदा, पर सिर्फ़ु तौबह ते इक्तिफ़ा न कंदा, बल्कि अंदाज़न को सुठो नेक कम बि करे छॾींदा। छो ताराज़ी थी लॻे न, त असल में तुरंदा, हिकिड़े माण्हू बुराई कई ताराज़ी हीअं थी वई, वरी जेकॾहिं ख़ौफ़ थियुसि त यार मां हे ग़लती कई, हाणे मां नेकी कयां, कंहिंखे सदको कयां, कंहिं ग़रीब खे, कंहिं यतीम खे, त वरी उहा वरी उनजो वज़न अची वेंदो। त रब चए थो यदराऊन बिल हसनत सय्यत, बुराईअ खे वरी नेकी करे बराबरि कनि था या टारिनि था। ॿियो वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, ऐं जेको असां हिननि खे रिज़्क़ ॾियूं था, इहे नेक माण्हू उन मां ख़र्च कनि था। लेकिन इहे माण्हू वरी अहिड़ा सोबर आहिनि, एॾी हिननि जी पर्सनैलिटी हिकिड़ी मेच्योर आहे, जो इहे जेके माण्हू जुआऊं ऐं तास कचहरियूं चर्चा इन खां टहंदा अचनि, इन में टाइम थो वेस्ट थिए। चए थो वैज़ा समउल लग़्व, जॾहिं बि अहिड़ी का बेकार ऐं यूज़लेस कंपनी ॾिसंदा, यूज़लेस का गैदरिंग ॾिसंदा त आरज़ू अनहू, उन खां छॾे ॾींदा, न वेंदा। ऐं जेकॾहिं उहे माण्हू उन्हनि खे परेशान कंदा, ज़ोरी कंदा, यार अचो हे डांस थी थिए, गाना था थियनि, त छा चवंदा, कालू लना आमालुना व लकुम आमाल, चवंदा त हाणे मूंखे पंहिंजी इंगेजमेंट आहे, मूंखे पंहिंजा कम आहिनि, तव्हां पंहिंजा कम कयो। लफ़्ज़ी तर्जुमो आहे त तव्हांजो अमल तव्हां सां, असांजो अमल सां, सलामुन अलैकुम, हाणे अलाह तव्हांखे सलाम थी ॾिए। पर ला नब्तगिल जाहिलीन, असां जाहिलनि सां वास्तो नथा रखूं या उन्हनि सां असीं बहस न कंदासीं। ही जाहिल केरु आहे, कंहिंखे तो रब साईं जाहिल चए? जाहिल उहो आहे जेको कंहिं बि दीन जे मामले खे या मसइले खे निबराइण लाइ क़ुर ऐं हदीस मां नथो ॻाल्हाए, बल्कि ॻाल्हाईंदो ख़्वाबनि मां, अक़वालनि मां, कूड़ियुनि हदीसनि मां, बहसनि मां, हीअं जे बराबरि थियो, त पोइ इन खे जाहिल चइबो आहे। जीअं शिरक आहे, हाणे शिरक ते क़ुर में त आहे त शिरक न कजे, पर हे वरी बहस कंदा, साईं फलाणे बुज़ुर्ग हीअं चयो, फलाणो हीअं थो करे, ॾोह हिन में कहिड़ो आहे, हे फलाणे ख़्वाब लधो, उनजो कमु थी वियो, हिकिड़ी माई वई हुनखे पुटु मिली वियो। हाणे हिकिड़ो हाणे ॻाल्हि आहे त इहे स्टोरियूं क़ुर जो मुक़ाबिलो कंदियूं, इहे हिन जाहिल त चवंदा असीं जाहिल सां ॻाल्हाईंदासीं कोन, मुनाज़रो न कंदासीं। हा, क़ुर जे ऐं अलाह जे हदीस मां उन मां कढंदव त असां तव्हां सां वेहण लाइ तयारु आहियूं। जाहिल मिसाल, मूं वटि सऊदी अरब में हिकिड़ो छोकिरो हूंदो, फोटो कॉपी कंदो, पोइ मूंखे चयईं त तव्हांखे ख़बर आहे त असांजो नालो वरितईं हिकिड़े वलीअ जो, त असांजो वली आहे, हुनजो केॾा पावर आहिनि। मूं चयो न, मूंखे न ख़बर। चयईं त हिकिड़ो असांजो माइट गुज़ारे वियो, पोइ फ़रिश्ता हुन खां हिसाब किताब पुछण आया, त असां वारो उहो वली कबर में पहुची वियो। चयईं त तव्हां छॾियो हिनखे?
हुननि चयो त न त असां हुकुम आहे, सो 2 टे ठौंशा वाहे कॾहिं फ़रिश्तनि खे। उहे फ़रिश्ता विया रड़ियूं करे अलाह वटि। अलाह ताला चवनि छा थियो? चई फलाणो आयो, असांखे धक कयां थी। चई हिन खां न पुछो। चई बची वियो, न त हे तव्हांखे अञा लतूं हणे हा। हाणे मूंखे ॿुधायो त इहा स्टोरी इन जी अथेंटिसिटी किथां ईंदी? भला उहो माइट उन्हनि खे अचे ॿुधाए वियो। वरी हता खे अर्श ते जेकॾहिं फ़रिश्तनि ऐं अलाह जे गुफ़्तगू थी आहे, इहा बि हिननि खे कंहिं ॾसी। इहे सॼा कूड़, इहे हथ जूं ॻाल्हियूं, ऐं इहे शयूं अमूमन इन्हनि शिरकनि ऐं बिदअतुनि जे दर्सनि में थियूं थियनि। फलाणे हीअं कयो, फलाणो बुज़ुर्ग हवा में उॾामी वियो, ऐं इन जी का अथनि। माई हिकिड़ी आई, पंहिंजो हुनखे न पियो मिले पुटु, हुनखे पुटु मिली वियो। हिकिड़ो अंधो आयो, हुन अचे दुआ त हुन अखियुनि खां सॼो इहे सभु हथ जा जेके से ठाहे ऐं इन शिरक। हाणे इन्हनि जो मुक़ाबिलो क़ुर सां थींदो, तॾहिं चवंदा ला नब्तगी जाहिलीन, असां अहिड़नि माण्हुनि सां त गुफ़्तगू करे ई नथा सघूं। अलाह ताला क़ुर में फरमाए थो त इहे जाहिल केरु था पैदा कनि? इहे उलमाए सू था पैदा कनि, जेके ठग आलिम आहिनि, वॾा पढ़ियल आलिम आहिनि। क़ुर जी आयत जंहिंजो मां तर्जुमो थो ॿुधायां त चए थो केतिरा अहिड़ा ठग आलिम आहिनि उलमाए सू, जेके क़ुर रखे खोले 2 टे आयतूं पढ़ी पोइ तक़ीर करे ऐं तव्हांखे शिरक बि ॾसनि था, बिदअतूं बि ॾसनि था, ऐं तव्हां सम्झंदव त हे क़ुर मां थो ॻाल्हाए। त अलाह फरमाए थो यक़ूलून अलाह कज़्ब, अलाह जे कूड़ पे थो वणे, वहूम यालमून, पर आहिनि आलिम, इल्मु वॾो अथनि। तंहिंजे करे इन्हनि खां बचणो। वरी उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ख़बरदार कयो कि मतां तव्हां क़ुर ऐं हदीस खे छॾे माण्हुनि जे स्टोरियुनि ते लॻाओ। चई छाजे लाइ? त शैतान बि इहो कमु कंदो आहे। हे पढ़ो हदीस शरीफ़ सही मुस्लिम जी, इन शैतान लयतमसल फी सूरतिल रजुल, कॾहिं कॾहिं शैतान इंसान जी शिकिल इख्तियार कंदो आहे। फयातिल क़ौम, कंहिं जलसे में ईंदो, क़ौम में ईंदो, युहदिसुम बिल हदीस मिल कज़िब, रुॻो कूड़ियूं स्टोरियूं ऐं कूड़ियूं हदीसूं ॿुधाए ऐं माण्हुनि खे वाह वाह कराईंदो। फयतफर्रकून, पोइ जॾहिं उहे मजमे मां माण्हू निकिरी वेंदा, पोइ फयकूल रजुल मिनहुम समेतो रजुलन आरिफ वजहू वला अदरी मस्महू युहदिस, चवंदो त हिकिड़े वॾे बुज़ुर्ग सां हीअ ॻाल्हि ॿुधाई, हीअ ख़्वाब जी ॻाल्हि ॿुधाई, हीअं ॿुधाई, माना हाणे कयो तव्हां शिरक ऐं पयो हुन में बिदअतुनि में, उन माण्हू जे चवण ते। पुछंदुसि बाबा हेॾो वॾो बुज़ुर्ग केरु हो? चए थो वला अदरी, पंहिंजो आरिफ वजहू वला अदरी मस्महू, चहिरे मां सुञाण, नाले बाले असां कोन ॿुधो आहे। इहो उहो सॼो कूड़ियूं ॻाल्हियूं हुनखे ॿुधाए छॾींदो। इहो आहे जाहिलनि जी ॻाल्हि। तंहिंजे करे अलाह ताला पंहिंजे ॿाननि जी जेके ॿाना आहिनि अलाह जा, सोबर, जंहिंजी मेच्योर पर्सनैलिटी आहे, उन्हनि जी तारीफ़ कीअं थो करे। चए थो व इबादुर रहमान, अलाह थो चए अलाह जा ॿाना अल्लज़ीन, सिर्फ़ु उहे आहिनि यमशून अलल अर्द हौना, जेके ज़मीन ते निवड़त करे हलनि था। यमशून अर्द हौनऊ व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, जॾहिं अहिड़ा जाहिल जेके शैतान जूं ॿुधल ॻाल्हियूं, उलमाए ठग ऐं उलमाए सू जूं ॿुधल ॻाल्हियुनि सां तव्हां सां बहस कनि त चवंदा त कालू सलामा, न साईं असां बसि ॻाल्हि खे छॾे ॾियो, असां निकिरूं था। हाणे इन्हनि माण्हुनि खे सुधारण जो कहिड़ो तरीक़ो आहे? जे बहस कबो त कॾहिं बहस मां खटी न सघिबो, मुनाज़रे मां कॾहिं कोन खटिबो। सिर्फ़ु अटकल करणी चाहे, चांहि जी दावत ॾेई चयो त अचो दादा क़ुर जो दर्स था कयूं, घणी तफ़सीर न कयो, क़ुर जी माना पढ़ंदा वञो, 2 टे सुफ़ा क़ुर जी माना हुनखे पढ़ी ॿुधायो, वरी आहिस्ते आहिस्ते माना पढ़ंदा वेंदो, इहो माण्हू सुधरी सघे थो। क़ुर ॿुधण सां इन्हनि ते असरु पवंदो, इन्हनि माण्हुनि ते, छो त जहालत मां निकिरंदा, अलाह जे क़ुर ऐं रसूल जे हदीस ते ईंदा त सुधरी वेंदा। तंहिंजे करे इहा ॻाल्हि जेका आहे तॾहिं थींदी जॾहिं उहो माण्हू पाण हिदायत जी दरख़्वास्त कंदो अलाह खे। मां जेकॾहिं कंहिं माण्हूअ लाइ 100 रातियूं तहजद पढ़ंदा, अलाह साईं हिनखे हिदायत ॾे, जेसि ताईं उहो शख़्स हिदायत न घुरंदो, मुंहिंजे तहजद सां फ़र्क़ु न पवंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू तालिब रज़ी अलाह ताला अन्हु खे मौत जे टाइम ते जेको आहे सो कलमे भरण जो चयो, पर जेकॾहिं जेका चवनि था त हुन कोन भरियो, तंहिं ते हीअ आयत लथी, पाण खे ॾाढो ॾुख थियो। रब अलाह ताला फरमाए थो इन्नक ला तहदी मन अहबब्त, रसूल तव्हां जंहिंखे चाहियो हिदायत ॾियणु चाहियो त नथा ॾेई सघो, वलाकिन अल्लाह यहदी मन यशा, इहो पावर अलाह पंहिंजे हथ में रखियो आहे। हिदायत वारो पावर चए थो मुंहिंजे हथ में आहे, तव्हां कंहिंजे लाइ चाहियो था ज़रूरी न आहे जेसि ताईं उहो पाण न घुरे। तंहिंजे करे अलहम्द शरीफ़ में चयो थो वञे इहदिन सिरातल मुस्तक़ीम, चवराए थो अलाह ताला त अलाह साईं मूंखे सिधो रस्तो ॾेखार। हे जेको असीं अलहम्द पढ़ूं था, इन में जॾहिं इहदिन सिरातल मुस्तक़ीम अचे त इन जी माना अचणु खपे त मां अलाह खे रिक्वेस्ट थो कयां त अलाह मूंखे हिदायत ॾे। पोइ छा थींदो
तव्हां अलाह जे ॾाढो रुकेस रखंदव, ॿिया माण्हू दुआ घुरियल हूंदा तव्हां ते यकदमि तव्हांखे अलाह अपॉर्चुनिटी ॾींदो, हिदायत ॾींदो। अलाह फरमाए थो उहो आलम बिल मुहतदीन, अलाह चए थो मां हर कंहिंखे हिदायत कोन ॾींदुमि, मूंखे ख़बर आहे त कंहिंखे हिदायत कंहिंजो हक़ आहे, कंहिंखे ॾियणु खपे, मां ज़ोरी कंहिंखे कोन ॾींदुसि। जेकॾहिं अलाह ताला ज़ोरीअ कंहिंखे हिदायत ॾींदो त पोइ काफ़र जहन्नम में कोन ईंदा, उहे बि पिड़ु कढी बीही रहंदा, चवंदासीं छो असीं बि तुंहिंजा बाना असीं आहिनि त ॾिसो न सभु अलाह जा, आदम अलैहिस्सलाम जो सभु औलाद आहियूं न, चाहे हिंदू हुजनि केर बि हुजनि, आहिनि त अलाह जा बाना। हाणे जेकॾहिं हिकिड़े खे अलाह साईं बग़ैर घुरण जे हिदायत ॾेई छॾे त हो बि त चवंदा न साईं हीउ बि त तुंहिंजो बानो हो, साॻे नमूने सां माउ जे पेट में ईअं ठहियो जीअं असां ठहिया आहियूं, पोइ असां कहिड़ो ॾोह कयो, तूं असांखे बि ॾींहुं आहे न हिदायत। असल इशू हिते इहो आहे, तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो। अच्छा, हाणे वरी जेकॾहिं माण्हुनि खे चइजे थो त ॾिसो हीउ क़ुर पाक आहे, इन ते हलो, सुठा थियो, भली रिश्वतूं न खाओ, सुठा थी पंहिंजा कम कयो, त ड्रिजनि था। ऐं उते मके जे मुशरिकनि खे जॾहिं चयो वेंदो छा चवंदा, वकालू इन नतबिअल हुदा माक, चईसीं जेकॾहिं असीं तव्हांजे हिन क़ुर खे मञी इस्लाम ते तव्हां सां गॾु ईंदासीं, नो त ख़तफ़ मिन अर्दना, पोइ त असां हालत थींदी हिन में, हे असांखे मके जा मुशरिक असांखे खणाए छॾींदा, असांखे माराए छॾींदा, हींअर बि ईअं था चवनि। हे ॾाढ़ी रखी अथव न, हाणे जेकॾहिं कंहिं नौजवान खे ॾाढ़ी रख त माण्हू चवंदा चुप कर मिया, हे वरी अमरीका वारा न खणाए वठंदी जॾहिं ॾाढ़ी रखी आहे, दहशतगर्द, माना ॾाढ़ी रखण बि ॾोह थी वियो आहे, इस्लामी मुल्क आहे असांजो, त हीउ क़ुर अॻु ई असांखे ॿुधाए थो त तव्हांखे माण्हू ईअं पिया चवनि, असांखे तकलीफ़ थी वेंदी, फलाण थींदो, बाबा ॾाढ़ी त मुस्लमान जो, भला अलाह ताला हिते ॾिनी छो आहे ॾाढ़ी, रखण जे लाइ ॾिनी अथसि न त वार ॾियण जी कहिड़ी ज़रूरत, औरतुनि खे छो ॾिनी अथसि, त चवनि था त असीं खॼी वेंदासीं, नुतख़तफ़ मिन अर्दना, असां खॼी वेंदासीं, टार्चर कया वेंदासीं। त अलाह जे जवाब में चए थो त ॾिसो तव्हां मुंहिंजो पावर नथा ॾिसो। नंबर 1, अवलम नुमक्किन लहुम हरमन आमिनई युजबा इलैहि समरात कुल शैइन रिज़्का मिन लदुन्ना, चए थो तव्हां इहो नथा ॾिसो त मके जी एरिया खे वठो त केॾो अमुन अमान आहे, ऐं उन खां पोइ मां हिन मके में दुनिया जे हर क़िस्म जो मेवो फ्रूट हिते पहुचायां थो, इहो तव्हांखे ॾिसण में कोन थो अचे, त मके में न कणिक जो तीलो कोन थो ॼमे, लेकिन हुते माखियूं, मानियूं ऐं फ्रूट, सूफ़नि जा 10-12 क़िस्म, जर्मनीअ जो सूफ़, लिबनान जो सूफ़, पाकिस्तान जा सूफ़, अलाह चयो इहे किथां था अचनि, इन मां सम्झो त मां पंहिंजे ॿाननि खे प्रोटेक्ट कंदुसि जीअं मां हिते कयां थो, लेकिन चए थो वलाकिन अक्सरहुम ला यअलमून, पर माण्हू अक्सर हिन ॻाल्हि खे सम्झनि कोन था, क़ुर पढ़नि कोन था, इल्मु कोन अथनि, अलाह सां इहो थो चवे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे इंशाअल्लाह जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अॻिते अलाह ताला जल जलालहू असांखे सम्झाए थो त तव्हां हिन दुनिया में एॾो माना मरऊ बि न थियो जेकॾहिं कंहिंखे ज़्यादा पैसा आहिनि या जंहिंखे सुठो घर आहे। अलाह चए थो मूं वटि इहो पैमानो आहे ई कोन्हे, क्राइटेरिया कोन्हे। चए थो क़ुर शरीफ़ में वकम अहलकना मिन क़रियतिन बतिरत मईशतहा, चए थो त तव्हां अहिड़ा माण्हू आहे केतिरा गुज़रिया आहिनि जेके पंहिंजे पैसे ते या पंहिंजे मुआश ते या पंहिंजे मुल्क जे एॾो लय कंदा, जीअं हाणे आहे यूरोप या अमरीका, यूरोप त वीचारो ग़रीब मुल्क आहिनि, पर अमरीका वारा ऐं इहे जेके सम्झनि था त असां अलाए छा आहियूं, असांजी बसि सिविलाइज़ेशन, असांजी तहज़ीब। रब फरमाए थो त लेकिन इन्हनि खे असां केतिरा तबाह कया। मिसाल तौरु हाणे ॾिसो अमरीका में बि तूफ़ान अचे थो, पोइ घर ड्रहियो वञनि था, हेॾे जॾहिं पहिरीं जेको तूफ़ान आयो त माण्हुनि जा लाश पे तरिया, वरी हाणे जेके तूफ़ान अचनि था छा हालत थी आहे जज़ीरनि ते, बर्तानिया में बि जेके तूफ़ान अचनि था घर ड्रहियो था वञनि, अॼुकल्ह त हालत आहे, माइनि वीचारियूं जंहिंजा घर ड्रही विया उहो ईअं रोए पई, इंटरव्यू पई ॾिए त मूंखे ईअं पियो लॻे त शायदि मूं त सम्झो त हीअ का पंहिंजो सीरिया जी आहे औरत जो रड़ियूं थी करे त मुंहिंजो घर कोन्हे, मुंहिंजा टपड़ हलिया विया। अलाह जी मर्ज़ी आहे, हे जेके वॾा किला आहिनि हे ख़ाली पिया आहिनि, अलाह उनजी चए थो फतिल्क मसाकिनुहुम लम तुस्कन मिन बादिहिम इल्ला कलीला, चए हे जेके हिननि जा हेॾा घर ठाहिया पिया आहिनि, केरु थो हिननि में रहे, चंद को माण्हू रहंदा हुजनि, हेॾा वॾा महल ठहिया पिया आहिनि, शाही किलो आहे लाहौर में, मुग़लनि जो किलो, केरु थो रहे, हुन जेके राणीअ जा घर आहिनि जिते
चिटकारियूं लॻी पियूं आहे कि राति जो सुम्हण वारो। अलाह चए थो वकुन्ना नहुल वारसीन, चए थो इहो सॼी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, असांजी प्रॉपर्टी आहे। अलाह चए थो ज़मीन मुंहिंजी आहे, हीरा मुंहिंजा आहे, सभु शइ मुंहिंजी आहे। तंहिंजे करे त अलाह जॾहिं मरंदो आहे इंसान त चवंदो आहे ख़बरदार मथां मुंहिंजो को तूं हितां टपड़ खणी हिते वञी क़बर में। तंहिंजे करे ॾंद में जेकॾहिं सोन उहो बि पटे लाहींदा, वालियूं लाहींदा, कपिड़ा सिबियल बि लाहींदा, रुगो चादर हूंदी अण सिबियल उन में क़बर में खणी वेंदा त जीअं का शइ अलाह जी प्रॉपर्टी न खणी वञे। छो त तुंहिंजो रोल ख़तमु थियो, हाणे नवां एक्टर तुंहिंजी जाइ ते हिन दुनिया में कमु कंदा, तो वारियूं शयूं वरी ॿिया माण्हू इस्तेमालु कंदा। तुंहिंजा वाला औरत, तुंहिंजूं चूड़ियूं या तुंहिंजी धीउ खणंदी या वरी विकिणी उहो सोन खे ॻारे हुन मां नयूं शयूं ठाहींदा। त अलाह चए थो वकुन्ना नहुल वारसीन, ऐं असां जेके असांजी प्रॉपर्टी आहे, असां ई इन शइ जा वारिस आहियूं। बाक़ी अलाह ताला फरमाए थो त इन मां बि कंहिंखे हलाक कोन थो कयां। वमा कान रब्बुक मुहलिकल कुरा, चए थो अलाह चए थो मां छो कंहिं बि इलाइक़े खे हलाक कयां, पर हत्ता यबअस फी उम्मिहा रसूला, चए थो ओसि ताईं जेसि ताईं कि उन इलाइक़े जे सिटी सेंटर में या जेको सेंटर आहे उन में को रसूल मोकिलियां। हाणे त अलाह जो रसूल न ईंदो, पर हाणे मिसाल तौर सिंध जो सिटी सेंटर आहे हैदराबाद। हाणे हैदराबाद मां अहिड़ी तालीम शुरू थींदी जो क़ुर माण्हुनि ताईं पहुचाईंदो, हदीस माण्हुनि ताईं पहुचाईंदो। हीउ जेको प्रोग्राम मुंहिंजो हिसो आहे। वरी असां वटि जेका जामे क़ुर जी मस्जिद आहे उते बि असां इहो ई कमु था कयूं। त छा कंदा उहे, यतलू अलैहिम आयातिना, उन्हनि ताईं क़ुर जो आयतूं पढ़ी ॿुधाईंदा। हींअर जीअं मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां त असां वटि बि जुमो थिए थो, उन में बि असां साॻियो क़ुर ॾेखारे ऐं 20-25 मिंट ख़िताब कयूं, दर्स उते करायूं था, रमज़ान में तरावीन जो तर्जुमो बयानु कयूं था। त अलाह ताला फरमाए थो त पोइ इहे जेकॾहिं माण्हू क़ुर न ॿुधंदा ऐं उन फैसिलिटी हुजण जे बावजूदि जेको इलाइक़े जे सिटी सेंटर जेको मेन शहर मां तव्हां वटि ताईं तालीम पहुचे थी, त पोइ चए थो तव्हां न कंदव त पोइ मां तव्हां ताईं हुजत पूरी थींदी, पोइ मां हलाक। ॿियो रीज़न चए थो हलाक जो इहो आहे त वमा कुन्ना मुहलिकी अल कुरा इल्ला व अहलुहा ज़ालिमून। ॿियो त जेकॾहिं मुआशिरे में ज़ुल्म वधी वेंदो पोइ चए थो मां इन्हनि खे हलाक कंदुसि। ज़ुल्म माना चोरियूं, धाड़ा, नाइंसाफ़ियूं, ग़रीबनि खे हक़ न मिलंदो, पाणी साफ़ न मिलंदो, पोइ अहिड़े इलाइक़े खे अलाह चए थो मां तबाह कंदुसि, छाकाणि त पोइ इन जी बि ज़रूरत न आहे। बाक़ी अलाह चए थो हीउ जेको तव्हां रोल अदा कयो था, इन में तव्हांखे इन रोल जे हिसाब सां प्रॉपर्टी मूं ॾिनी आहे। जे बादशाह जो रोल था कयो त तव्हांखे सोन मिलंदा, महल मिलंदा त जीअं बादशाह लॻो। जेकॾहिं तव्हां हिकिड़े आम हारीअ जो रोल था अदा कयो, तव्हांखे हारीअ वारी प्रॉपर्टी मिलंदी। त एतिरो जेकॾहिं तव्हांखे जेका शइ मिले बि थी, इहा हिन रोल जे अदा करण लाइ। क़ुर थो चए वमा ऊती तुम मिन शैइन, चए थो हिन दुनिया में जेका शइ तव्हांखे मिली आहे मताउल हयात दुनिया, त हिन दुनिया जे रोल जे अदा करण लाइ इहे पार्ट तव्हांखे मिलिया आहिनि। वज़ीनत आहे उन जी सूंह, वमा इंदल्लाह ख़ैरूं व अबका, पर हिन रोल जे अदा करण में जेके तव्हांखे मार्कूं मिलनि थियूं, जे तव्हां कामयाबु वियो त पोइ जेको अलाह वटि तव्हांखे इहे शयूं मिलंदियूं इहे हिननि शयुनि खां बहितर बि आहिनि। व अबका माना तव्हांखां फुरबियूं बि कोन। अफला तइक़िलून, अलाह चए थो क़ुर ॿुधो त एतिरो अकुल बि तव्हांखे नथो अचे छा? यानी एतिरी सम्झ बि तव्हांखे नथी अचे त अलाह पाण जंहिं असांखे पैदा कयो आहे चए थो त ही टेम्पररी वक़्त लाइ मूं तव्हांखे शयूं ॾिनियूं आहिनि, पर आख़िरत में बहितर बि ऐं हमेशह रहण वारियूं। अफला तइक़िलून, अलाह चए थो भला हिकिड़ो माण्हू आहे, अफ़मऊ वअदनाहु वअदन हसना फवलाकी, चए थो भला हिकिड़ो शख़्स आहे जंहिंसां क़ुर ॿुधे थो, अलाह चए थो असां हुन सां वाइदो कया त बाबा तव्हांखे जन्नत ॾींदुसि, में अहिड़ियूं अहिड़ियूं फैसिलिटियूं हूंदियूं, फवलाकी, ऐं उहो मिली बि वियसि। मिसाल तौर वञे थो मरण खां पोइ मिली वियसि, त छा इहो बहितर आहे? कमन मताल हया दुनिया जो, हिते ई हुनखे मूं गाॾियूं पेजारा ऐं वॾियूं ज़मीनूं ॾिनियूं आहिनि। सुम हुओ यौमल क़ियामत मिनल मुहदरीन, पर क़यामत जे टंगूं ॿाहूं ॿधी गेलजे पियो थो, पोइ इहो बहितर आहे? माना हिते ऐश करे बाक़ी उते टंगूं ॿाहूं करे हुनखे सुख कजे। पर हिकिड़ो माण्हू आहे उहो जंहिंखे अलाह वाइदो थो करे ऐं उहो शख़्स नेकी थो करे, इन लाइ त अलाह जे वाइदे यकीन अथसि, पोइ उहो लाकी मिलेसि थी वञी जन्नत फैसिलिटी, उहो बहितर आहे या ही शख़्स बहितर आहे? अलाह ताला फरमाए थो योम युनादीहिम, जेके माण्हुनि सां ठगियूं था कनि, शिरक ते लॻाइनि था, पैसनि कमाइण लाइ बिदअतुनि ते लॻाइनि था, त अलाह ताला उन्हनि खे पुकारींदो। फयकूल ऐनी शुरकाअ लज़ीन कुंतुम तज़उमून, कि किथे आहिनि उहे मुंहिंजा शरीक जेको तव्हां दुनिया में
माण्हुनि खे ॾसींदा हो त साईं हे तव्हांजो अलाह खां कमु कराइजनि, उहे कहिड़ा आहिनि मुंहिंजा शरीक जिन जे बारे में तव्हां चवंदा हो। काल लज़ीन हक़ अलैहिमुल कौल, पोइ उहे जिन खे नापास थी पिया आहिनि, जहन्नम जो वीज़ा मिली चुको आहे, उहे छा चवंदा? रब्बना हाउलाए लज़ी अग़वैना, चवंदा अलाह साईं इहे ई तव्हां आहिनि जिन खे असां गुमराह कयो। अग़वैना, असां इन लाइ गुमराह कयो, कमा अग़वैना, असीं पाण गुमराह हुआसीं, असांखे इल्मु कोन, असां क़ुर कोन ॿुधो, तंहिंजे करे असां ॻाल्हाइण जा छिता हुआसीं, तंहिंजे करे असां वाइज़ शुरू कयो, इन में ॾोकड़ असांखे मिलनि पिया, माण्हुनि खे अहिड़ी गुमराह कयोसीं, असीं पाण गुमराह थियूं। तबर्राना इलैक, हाणे असां तव्हांजे आॾो पेश था पऊं, तौबह था कयूं। मां कानू इहा न या बदून, बाक़ी इहे असांजी इबादत कोन कंदा हुआ। त अलाह फरमाईंदो त अच्छा, ऐं तव्हां जिन जे बारे में माण्हुनि खे चवंदा त फलाणा तव्हांखे कमु अलाह खां कराए ॾींदा, भला उन्हनि खे त सॼो न, केल अदू शुरकाकुम फदऊहुम फलम यस्तजीबू लहुम, चए पोइ उन्हनि खे सॼो, ॾिसो तव्हांजो हिते हींअर तव्हांखे छॾाईंदा, पोइ उनखे पुकारींदा पर जवाबु कोन मिलंदो। रउल अज़ाब, पोइ अज़ाब ॾिसंदा, पोइ छा चवंदा? लव अन्नहुम कानू यहतदून, पोइ सोचींदा त काश असां हिदायत हासिल कयूं हा, अलाह खां हिदायत कयूं हा, ऐं पंहिंजी ॿोलीअ में अलाह जे ॾिनल इंस्ट्रक्शन यानी क़ुर खे सम्झूं हा, ऐं उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारिया हा। अलाह ताला माण्हुनि खां जेके जहन्नम में ईंदा उन्हनि खां पुछंदो, योम युनादीहिम फयकूल माज़ा अजबतुमुल मुरसलीन, की ॾियो ख़बर तव्हां ॾे रसूल आया त उनखे कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो, तव्हांखे छा अलाह जे रसूलनि चयो, तव्हां छा कयो? त शर्म में अलाह थो चए फअमियत अलैहिमुल अंबा यौमइज़िन फहुम ला यतसालून, चए थो ओॾी महिल ॿुॾी वेंदा, ऐं उहा सुवाल ॿुधी उन्हनि जो जेका आहिनि से पंहिंजे गिल्ट में पइजी वेंदा, ऐं जेको आहे सो पुछंदा ई कोन, को सुवाल कोन पुछंदा त असां केॾी वॾी ग़लती करे आयासीं। अलाह चए थो हींअर बि वक़्तु अथव, क़ुर ॿुधो वेठा न, अम्मा मन ताब, जेकॾहिं तव्हां केॾा बि गुनाह कया, हींअर बि तव्हां चओ त अलाह से मां तौबा थो कयां, पर आमन, अलाह ते ईमान, अलाह जे रसूल खे अलाह जो रसूल सम्झी उन जे हदीसुनि ऐं सुन्नत ते अमल, ऐं ईमान माना अलाह जे क़ुर खे अलाह जा इंस्ट्रक्शन, अलाह जी ख़ुदि गुफ़्तगू कलाम सम्झी व अमिल सालिहन, ऐं नेक कम शुरू कंदव, फअसा ऐं यकून मिनल मुफ़्लिहीन, त अलाह चए थो पोइ तव्हांजा चांसिस आहिनि त तव्हां जेके आहिनि से बची वञो ऐं फलाह पायो। बाक़ी व रब्बुक यख़्लुक़ु मा यशा व यख़्तार, अलाह चए थो मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे पैदा कयां, जंहिंखे मां चूंडियां, लेकिन मां कान लहुमुल ख़ियरत, इन्हनि वटि को बि ऑप्शन कोन्हे त ॼमण महिल चए त मां पुट थी ॼमां या धीउ थी ॼमां, न, इहो अलाह फ़ैसिलो कंदो त तूं पुट आहीं या धीउ आहीं, तूं ॼमंदे या न ॼमंदे। सुभान अल्लाह व ताला अम्मा युशरिकून, सो अलाह चए थो अलाह बेबा, ऐं एॾो वॾी हुनजी टेक्नोलॉजी आहे जो हे माण्हू शिरक था कनि अहिड़े रब सां, जंहिं वटि को ऑप्शन कोन्हे। अलाह चवंदो मां कंहिंखे ऑप्शन कोन ॾिनो, माने जो मतिलबु इहो बि आहे त जेकॾहिं मां अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे सॾु कंदुसि, फलाणा जेको मरी वियो आहे, फलाणा मूंखे त पुटु ॾे, त अलाह चए थो तव्हांजे हथ में ॾियणु ऑप्शन आहे ई कोन, त उहो कीअं ॾींदो तव्हांखे? इहो त चए थो मुंहिंजे हथ में आहे, पेट जो सूर बि केरु कंहिंजो नथो लाहे सघे, अलाह चए थो मुंहिंजे हथ में आहे। सो इहो शिरक आहे, इहो शिरक था कनि जेके अलाह खे छॾे। व रब्बुक यअलम मा तुकिन सुदूरहुम व मा युलिन, अलाह चए थो मुंहिंजी टेक्नोलॉजी एॾी एडवांस आहे जो तव्हांखे चवण जी बि ज़रूरत नाहे, अलाह ॼाणे थो जेको तव्हांजे सीननि में अञा तव्हां ज़बान ते आंदो ई न आहे। व मा युलिनून, पर जेकॾहिं ज़बान ते आणियो था त उहो बि ॼाणे थो, ईअं न आहे त अलाह रुॻो सीना थो पढ़े ऐं असांजी ॿोली कोन थो ॿुधे। वहू अल्लाह ला इलाहा इल्ला हू, अलाह जेको आहे इहे के सभु पावर आहिनि, अलाह सां गॾु ॿी का बि शख़्सियत कोन्हे जंहिंखे हिन पंहिंजो पावर ॾिनो आहे। लहुल हम्द फिल ऊला वल आख़िरा, तंहिंजे करे अलाह जी तारीफ़ शुरूअ में बि आख़िरत में बि। व लहुल हुकुम, सभु पावर हुन पंहिंजे हथ में रखिया आहिनि। व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हांखे अलाह ॾेई मोटायो वेंदो। इंशा अल्लाह ताला जेको आहे सो ही जेको प्रोग्राम हींअर मां तव्हांखे ॿुधायो आहे, अञा असांजो कुझु आयतूं रहिजी वयूं आहिनि। हे प्रोग्राम सुबुह जो 7 बजे जेको आहे सो रिपीट थींदो, इन खे तव्हां महिरबानी करे ॿुधो। ही निज क़ुर आहे, मां हुनजो लफ़्ज़ी बि तर्जुमो किथे कयां थो, किथे मफ़हूम बयान थो कयां, जिथे अलाह जे रसूल जी हदीस शरीफ़ अचे थी उहा बि तव्हांखे ॿुधायां थो। उन खां अलावा ही जेको प्रोग्राम आहे फेसबुक ते
फलाह आख़िरत जे नाले सां अपलोड थी वेंदो आहे। पोयां मुंहिंजा सभु प्रोग्राम फलाह आख़िरत जे नाले सां फेसबुक ते अवेलेबल आहिनि। उन साइट खे विज़िट कयो, फलाह आख़िरत लिखी तव्हां फेसबुक खे विज़िट त कयो त ॾिसो कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम मौजूदु आहिनि। ऐं उन खां अलावा इनशाला सुबुह जो 7 बजे हीउ जेको आहे सो प्रोग्राम वरी तव्हां रिपीट करे ॾिसी सघो था। अलाह ताला खां दुआ आहे कि अलाह साईं पंहिंजी असांजी सम्झ अता फ़रमाए ऐं जेको हीउ असांखे हीउ पंहिंजो अलाह असां सां इहा गुफ़्तगू थो करे, कलामुल्लाह अलाह सां जेका गुफ़्तगू कई आहे, काश अलाह ताला असांजे दिलनि में इहा वञे ऐं असीं हिन ते अमल करण जी कोशिशि कयूं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।